हिंगोरजा स्टार कॉटन फैक्ट्री समेत तालके सूबो देरो जे कॉटन फैक्ट्री जी इंतजामिया पारां आबादकारन के घट रेट ॾियण ऐं फी मण ते 5 किलो गैर कानूनी कटौती करण खिलाफ आबादकारन ऐं सियासी समाजी माण्हुनि शाहजी मशीन स्टॉप खां रैली कढी स्टार कॉटन फैक्ट्री अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे निटाण उस में धरणो हयो। एहतजाज कंदड़ आबादकारन ऐं सियासी समाजी माण्हुनि नायब सोलंगी, अमीर अली सोलंगी, एडवोकेट नूर अहमद तुनियो, अहमद अली शाह जिलानी, फयाज अब्बासी, मुज़फ़र सोलंगी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त स्टार कॉटन फैक्ट्री समेत तालके सूबो तेरो जी फैक्ट्री मालिकनि हिकु हटी क़ाइमु करे आबादकारनि खे ॿिन्हिनि हथनि सां लुटे रहिया आहिनि, जेको वॾो ज़ुल्म आहे। सिंध सरकार पारां फुटिन जो सरकारी रेट 8,500 मुक़रर कयो आहे, पर कॉटन फैक्ट्री इंतजामिया सिंध सरकार जे मुक़रर थियल रेट खां आबादकारनि खे 3,000 रेट घटि ॾियण सां गॾु गैर कानूनी फी मण ते 5 किलो ताईं कटौती कई वञे थी। एहतजाज कंदड़ आबादकारनि कमिश्नर सखर, डिप्टी कमिश्नर खैरपुर ऐं आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त स्टार कॉटन फैक्ट्री समेत तालके सूबो तेरो जे कॉटन फैक्ट्री इंतजामिया जे ज़ुल्मनि जो नोटिस वरितो वञे ऐं सरकार पारां मुक़रर कयल रेट ते अमल कराए आबादकारनि खे रिलीफ ॾिनो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। जेके 5 एकड़ 8 एकड़ 10 एकड़ जेके ज़मीन आहे उनखे कोई हक़ नथो मिले, जेको ॾाढो आहे जिनकी 50-50, 100-100 एकड़ 200 एकड़ ज़मीन आहे उनखे उहो हक़ मिली थो वञे। बाक़ी जेके ग़रीब जेका हारी आहिनि वीचारा 10 एकड़ वारा 15 एकड़ वारा उनखे हक़ नथो मिले। हारियुनि खे पंहिंजो काटन जो जेको सरकारी रेट आहे उहो उन्हनि खे मिलणु खपे। पट्टे वाले खां वठी वज़ीर आज़म त एॾो करप्शन आहे जो हारियुनि खे नथो बख़्शियो वञे। अगरि जे असां मज़लूम हारीअ सां उन सां एॾो ज़ुल्म कंदासीं त असांजो सरमायो आहे ई हारी। पंजाब जे अंदरि इहो रेट उन्हनि हारियुनि खे मिले पियो ऐं हितां जी कप ओॾां वञे पई। हितां जी कप पंजाब जे भेट में वधीक रेशो रखंदड़ आहे, उनजी वधीक अहमियत ऐं अफ़ादियत आहे, इन करे रेट वधीक मिलणु घुरिजे। 8,500 रुपया गवर्नमेंट जो रेट आहे। हे हिते पंहिंजे पीउ जी फैक्ट्री सम्झी 5,000 ऐं 4,000 कई वेठो आहे। कंहिंखे तव्हां अॼु रड़ियूं करे करे बीठा आहियूं, उहो मथे पूरो पाकिस्तान लाइ ॿधल आहे। 9 पैसनि माण्हुनि खे रेट सही थो मिले, उनजो कंतो बि नथो लॻे। हितां ॿियनि ग़रीबनि हारी उन्हनि सां ज़ुल्म थो पए। ॻाल्हि भाई आहे त माना हिन कारखाने वारनि ते एक्शन खनि ऐं ग़रीब हारियुनि सां नाजाइज़ बंदि कनि।